नाना तरु फल फूल सुहाए, खगमग बृंद देख मन भाए। सैल विशाल देख एक आगे, ता पर धाई चढ़े भय त्यागे। दादा ही जाम अनेको अनेक प्रकार जा, डिफरेंट डिफरेंट टाइप जा। मन मोहित होते फल हुआ, फूल हुआ, वृक्ष हुआ, पेड़ हुआ, कलियों हुई, भौरा हुआ, पक्षी हुई, पशु हुआ। उन्हें के डिसी करे, उन्हन के गट में डिसी करे। हनुमान जी मन ही मन ॾाढा प्रसन्न पिया थियन। हाणे सामू हिक विशाल पर्वत आहे। हनुमान जी के थोड़ो ता भयो, थोड़ो ता डप लगो हनुमान जी के, पर उन्हें डप के त्यागे करे हनुमान जी उन्हें पर्वत ते भी चढ़ी वया आहिन। अग्यां विस्तार में चवंता तुलसीदास बाबा जी कि हनुमान जी लंका जे बाहर हुआ हींअर, ऐं बाहर साईं ॾिसन पिया कि लंका तो एतरी खूबसूरत आहे, एतरी सुशोभित आहे, एतरा सुठा वृक्ष, एतरा मनमोहित गुल फल, एरा सुंदर सुंदर विचरण करण वारा हुते पशु पक्षी भी घुमन पिया। त हाणे हनुमान जी के लगो, सोच आयो कि जेड़ो लंका जो नजारो बाहर सा आहे, अंदर सा त जाम इने का 100 गुना खूबसूरत हुंदो, मन मोहित हुंदो। मुखे हाणे अंदर जो नजारो ॾिसणो ही आहे। त पोइ हनुमान जी ॻोल्हण लगा कि एड़ो को मथे जो सभिनी का मथे जो पर्वत जो स्थान हुजे, एड़ो को मथे जो पेड़ हुजे, के एड़ी मथे जी चोटी हुजे, को एड़ो मथे जो शिखर हुजे जिते मां वञा ऐं मुखे उतां सजो लंका जो नजारो, सजी लंका जो दर्शन एक बार में ही थी वञे। हनुमान जी ता हनुमान जी हुआ, परंतु मन ही मन में सागर जे उन्हें पार जिए हनुमान जी वया हुआ, उन्हें पर्वत ते याद आए मैनाक पर्वत हो जिते हनुमान जी कूदया हुआ। तो वो पर्वत जो हिस्सो जमीन में पाताल लोक में धसी वयो हो। यो डप लगो हनुमान जी के, डप लगो। उहे तो हनुमान जी के डप लगंदो आहे ना आहे, पर हिते आया हुआ प्रभु श्री राम जी जो कारज पूर्ण करण जे लाए माता सीता जी खोज में। ही डप लगो कि किथे ही पर्वत भी पाताल में ना धसी वञे, तेज आवाज ना थी वञे, लंका में मुंहिंजे अचण जो कंहिंखे पतो ना लगी वञे। छा कयां छा कयां छा कयां, अंदर भी वञणो आहे, ही नजारो भी ॾिसणो आहे, ऐं ॾाढो डप भी लगे पियो कंहिंखे पतो न पइजी वञे मुंहिंजे अचण जो। पर प्रभु श्री राम जी प्रेरणा सा तुरंत ही उन्हनि इने डप के त्यागे छड़ियो। जेको थींदो ॾिठो वेंदो, ऐं प्रभु के सुमिरन करे प्रभु श्री राम जो नालो वठी करे चढ़ी वया उन्हें पर्वत ते, लंका जा नजारा ॾिसन पिया। चओ श्री राम, जपो हनुमान, जपो हनुमान, चओ श्री राम।